मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंधमा जी तहसील दिलदास सुमरोज रिपोर्ट मुताबिक़ मोरो भरसां ॻोठ वारियासो जे रहवासी पीर सन गहणो ख़ान अबड़ो पंहिंजे मौसूम ॿारनि सां गॾिजी एहतजाज कंदे चयो आहे त कुझु ॾींहं अॻु संदसि ज़रिए ज़मीन ते पाणी वारा मोटर चोरी थी विया हुआ, जंहिंजा पहिरां ॻोठ भरसां वेठल इलाइक़े जे मशहूरु ॾोहारी दीन मोहम्मद उर्फ़ दीनू बंगर जी औताक ते पहुता, जंहिं बाद अहिड़ो केस दर्ज थाणे ते दाख़िल करायो वियो आहे। मगर दर्ज पुलिस एसएचओ मशहूर ॾोहारी खे गिरफ़्तार करण बजाए खेसि तहफ़ुज़ ॾेई रहियो आहे, जंहिं सबबि दीन मोहम्मद उर्फ़ दीनू बंगर पंहिंजे साथियुनि मुख़्तियार उर्फ़ मखू खोसो ऐं ॿियनि ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि सां गॾिजी असांखे धमकियूं ॾेई रहियो आहे। मुतासिर माण्हुनि आईजी सिंध पुलिस वज़ीर क़ानून ऐं घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जो नोटिस वठी बदनाम ॾोहारी खे गिरफ़्तार करे इलाइक़े अंदरि अमन अमान जी सूरतहाल खे बहितर बणायो वञे। नालो मुझे गहणो मां ज़ात अबड़ा वेठो वारिया से मुख्तियार खोसो और दीनू मगर पटे विया आहिनि। पुलिस ऐं असां मोटर सां मिलियो सघे, मोटर मिलियो असांखे धमकियूं पिया ॾियनि ऐं असांखे तोखे हीअं कंदासीं हीअं कंदासीं, कुझु शरियाम घुम पिया। मुख्तियार खोसो ऐं दीनू मगर ॿई ॾोहारी करे सामने मोटर मूंखे हिसाब किताब नथा ॾियनि। मुझे चल मूंखे केस कयो त मां ज़ामिन कल मारियसि, मूंखे धमकियूं शमकियूं ॾियनि था, केस तव्हां खोल त तोखे ॾिसी वेंदासीं, माल तोखे वठंदासीं या तोखे मारींदासीं, हीअं कंदा। मां तुंहिंजा तो ग़रीब माण्हू असांखे सभा तंग कनि था, पुछा कयो त हुन ते 5-7 तरीफ़ा हिक मिलिया सॼे मुल्क खे तंग कनि था, सॼे मुल्क खे। महिरबानी करे मूंसां को इंसाफ़ कयो वञे त हिन ग़रीब खे धमकियूं छो जे करे ॾींदा ॾियनि। ये मूंखे अहिड़ो को नुक़सानु पए त कंहिं मुंहिंजो इन जे ॻीचे में असां